अस्सलाम वालेकुम दोस्तों, तकरार ड्रामा जी ज़बरदस्त नेक्स्ट एपिसोड जी तफ़सील तव्हांखे ॾींदा हलूं। नेक्स्ट एपिसोड में हाणे बावल सां सभु टीम गॾिजी करे दरिया खान ऐं जेका हुया उहा त मीरना थी विया ऐं शेर अली ऐं जेको आहे मूसा नवाब खान जा माण्हू ऐं बख़्त सम्झी वियो आहे त मूसा जेको आहे वॾो ख़तरनाक माण्हू। हाणे बख़्त मूसा खां पासो करण जी कोशिशि बि कंदो, कमु बि कंदो ऐं इहे मीर जे ख़िलाफ़ु सजावल जे ख़िलाफ़ु सभु बीहंदा। हाणे जेको सजावल खे इन्हनि खे रोकणु ॾाढो मुश्किल थींदो, लेकिन मुंहमारी इन्हनि जी भली सुठी थींदी। नेक्स्ट एपिसोड में इहे सीन ॾिसण वटां तव्हांखे मिलंदा ऐं तव्हांखे इहो बि ॾिसण वटां मिलंदो दोस्तो त बावल बेवकूफ़ी करे रहियो आहे, हिकिड़े मतिलबु नाहक जहिड़ो करणु वञे थो जेको सॼो फिल्म ॻिची बावल जी में पवंदो ऐं नवाब खान पंहिंजो कंधु कढाए वेंदो ऐं अचण वारे एपिसोड में इहो कमु थियण वारो आहे। ऐं जेको मूसा आहे उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु नवाब खान जो एतबार खटण जे लाइ इहो क़दम खणी रहियो आहे, लेकिन मूं सां बेवकूफ़ी करे रहियो आहे। वक़्त जे साम्हूं सभु ॻाल्हियूं करे रहियो आहे त मां नवाब खान सां सचो न आहियां, मां उन खुखरी बंदूक हणंदुसि। ऐं नवाब खान खे हू ॿुधाए चुको आहे वक़्तु पहिरियों ई, हाणे वक़्तु पासो कंदो मूसा खां त हीउ मुंहिंजे लाइ बि सही न आहे माण्हू, जे हिन खे ख़बर पइजी वई मां गद्दार आहियां त हीउ मूंखे बि मारे छॾींदो। ऐं हाणे जेको आहे दोस्तो राणी खे वापसि करण जे लाइ बावल पूरो अटैक करण वारो आहे सिजावल जे मथां। शेर अली पंहिंजी दुश्मनी निभाइण जे लाइ कोशिशि करे रहियो आहे, वक़्तु पंहिंजी दुश्मनी ऐं जेको आहे मीर पंहिंजी इज़त बचाइणु चाहे थो, बावल पंहिंजी इज़त बचाइणु चाहे थो। अहिड़े हिसाब सां